जे बाब नंबर 46 मां असां वालिदैन जे बारे में हज़रत इमाम गज़ाली जा नक़िल कयल हदीसूं इंशाअल्लाह ताला पढ़ंदासीं। हज़रत इमाम गज़ाली नक़िल कनि था त बुख़ारी ऐं मुस्लिम ॿिन्ही जी हदीस आहे। हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त या रसूल अल्लाह, अल्लाह पाक वटि सभ खां महबूब अमल कहिड़ो आहे जेको अल्लाह पाक खे पसंदि आहे? पाण फरमाइनि त टे अमल अल्लाह पाक खे तमामु घणा महबूब आहिनि। हिकिड़ो इहो त बर वक़्तु जेकॾहिं जमात जो वक़्तु हुजे त हुन सां नमाज़ अदा कई वञे। पाण फरमाइनि ॿियो कहिड़ो? पाण फरमाइनि त ॿियो अमल इहो आहे नमाज़ खां पोइ ॿियो अमल इहो आहे त जिन जा वालिदैन ज़िंदा हुजनि उन औलाद खे घुरिजे त उहो पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक करे, उन्हनि जो अदब करे। पाण फरमाइनि भला टियों अमल कहिड़ो सुठो आहे? टिनि वालिदैन खां पोइ टियों अमल अल्लाह जी नज़र में इहो महबूब आहे त हू मुस्लमान शख़्स अल्लाह जी राह में जिहाद करे। त माना नमाज़ खां पोइ अल्लाह पाक खे महबूब जेको अमल आहे उहो वालिदैन जो अदब आहे। हिकिड़ी ॿी हदीस